सूरह ताहा जी आयत नंबर 123 का तिलावत आई। अल्लाह तबारक व तआला जे पैगंबर हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो किस्सो हले पियो। आदम अलैहिस्सलाम ऐं अम्मा हवा जन्नत जे अंदर हुया। उते जेको आहे शैतान नाग जी सूरत में वञी करे ऐं ॿिए कौल जे मुताबिक़ ॿाहिरां विसवसो विझी करे, जीअं क़ुरान जे अंदर ज़िक्र आहे, फवसवस इलैहि शैतान, फरमाईंदो शैतान उन्हनि खे विसवसो विझी करे इन ॻाल्हि जो यकीन ॾियारियो त जेको आहे तव्हां जेकॾहिं ही वण वञी करे खाईंदा त तव्हां हमेशह रहंदा, तव्हांजी बादशाही बि हमेशह रहंदी। इहे ॿिनि क़िस्मनि जी लालच ॾिनई जंहिंजो हर इंसान तालिब हूंदो आहे। पोइ खणी कंहिंखे घटि या कंहिंखे वधे, हर इंसान खे जेको आहे ज़िंदगी हमेशह प्यारी आहे, चाहे कमज़ोर हुजे, चाहे ताक़तवर हुजे, चाहे जवान हुजे, चाहे नंढो हुजे, चाहे औरत हुजे, चाहे मर्द हुजे, हर इंसान खे पंहिंजी ज़िंदगी प्यारी आहे। भली घणी केतिरो बि नेक परहेज़गार बणिजी वञे, पर चवंदो त अञा बि ॿ ॾींहं जेकर दुनिया जे तख़्ते ते ज़िंदा हुजां, अहिड़ो इंसान जी ज़िंदगी मज़ो लिखियलु आहे। ईअं आहे या कोन्हे? को बि इंसान कोन चवंदो मां मरां। इहे कॾहिं कॾहिं को चरियो थी वञे जेके माण्हू ख़ुदकशी कनि था, वरना केॾी बि तकलीफ़ आहे, बुख आहे, ॾुख आहे, पाण में जेको आहे वेछा लॻा पिया आहिनि, मिटीअ में भाइरनि में मुहबत कोन्हे, पाड़े वारनि जे अंदरि एतिराम कोन्हे, इहे सभु जेके आहिनि तकलीफ़ूं मुसीबतूं हुजण जे बावजूद बि इंसान खे ज़िंदगी प्यारी आहे। ऐं हुनजे बावजूद बि इंसान हमेशह हिन कोशिश में लॻो पियो हूंदो आहे त जेको आहे मां पंहिंजे लाइ ताक़त हासिल कयां, मूंखे अहिड़ी ताक़त हुजे जो हीउ सॼो इलाइक़ो न त कम अज़ कम भला पंहिंजो घर, न त कम अज़ कम पंहिंजी घरवारी या पंहिंजा ॿार जेके मुंहिंजे माता हुजनि, मां हुननि जे मुंहिंजा सरबराह लॻो पियो हुजां। हर इंसान पंहिंजे पंहिंजी जॻह ते जेको आहे हिन कुर्सीअ जे केज करण जी कोशिश में लॻो पियो हूंदो आहे। त अहिड़े नमूने सां शैतान बि अहिड़े क़िस्म जी लालच ॾिनी त आदम अलैहिस्सलाम ऐं अम्मा हवा जंहिंजो तक़दीर जे अंदरि इहो लिखियलु हुयो लफ़्ज़ करणु, लफ़्ज़ थी उन्हनि इन वण खे खाधो। अल्लाह तबारक व तआला ऐलान फरमायो, फरमाईंदा हाणे निकिरो जन्नत मां, वञी करे हेठि ज़मीन जे अंदरि रहो। ऐं फरमाई उन खां बाद में अल्लाह पाक जॾहिं आदम अलैहिस्सलाम तौबा कई, अल्लाह तबारक व तआला उनखे चूंडणु फरमायो, उनजी तौबा बि क़बूल फरमाई ऐं उनखे हिदायत ॾियणु फरमाई। नबूअत जो ताज हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह पाक दुनिया जे तख़्ते ते पाराइणु फरमायो। फरमाईंदा क़ाल अहबितू मिन्हा जमीअन बअदुकुम लिबाद, फरमाई ॿई लहो, हज़रत अम्मा हवा आदम अलैहिस्सलाम ॿई लहो। उन सां गॾोगॾु शैतान खे बि अल्लाह पाक लहण फरमायो, फरमाईंदा मिन्हा जमीअन बअदुकुम लिबाद नादू, तव्हां हिक ॿिए जा दुश्मन रहंदा। नागो इंसान जो दुश्मन, नाग जी सूरत में थी आहे न शैतान जन्नत में, ऐं ॿिए कौल जे मुताबिक़ सिर्फ़ विसवसो विधई। बहरहाल इहो नाग बि इंसान जो दुश्मन, शैतान बि इंसान जो दुश्मन, इन्हनि जो हमेशह पाण जे अंदरि तनाज़ो रहंदो, पाण में झेड़ो रहंदो, हिक ॿिए सां हमेशह विढ़ंदा रहंदा, धोखो ॾींदा रहंदा हिक ॿिए खे। शैतान इंसान खे धोखो ॾींदो रहंदो, ऐं नाग बि जेको आहे जॾहिं इंसान खे ॾिसंदो उनखे ॾंगण जी कोशिश कंदो। फरमाईंदा बादुकुम लिबाद नादू, वरी इंसान जो दुश्मन, इंसान सां मुहबत करण जे लाइ तयारु कोन, हिक ॿिए सां हा वञी करे जेको आहे मुहबत, पूरी मुहबत उन जॻह ते वञी बाक़ी बची आहे जिते जेको आहे नाजाइज़ कमु, यानी बिना निकाह जे जेको आहे इहो मर्द ऐं औरत जेके आहिनि पाण में हिक ॿिए सां लॻा पिया हूंदा, उहो चवंदा त इहा असांजी मुहबत आहे, असांजी पाण में हिक ॿिए सां प्यारु कंदो। प्यारु कोन्हे, इहा जेका आहे शैतान जी ख़्वाहिश आहे, नफ़्स जी जेका आहे हिकिड़े क़िस्म जी दरिंदगी आहे, वरना मुहबत हिन जो नालो न आहे। ग़ैर क़ानूनी तरीक़ो कॾहिं बि जाइज़ लफ़्ज़ सां जेको हुनखे जाइज़ नथो करे सघिजे, मुहबत हमेशह जाइज़ जॻह ते इस्तेमालु थींदी आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो, फरमाईंदा बादुकुम लिबाद नादू, इंसान जो दुश्मन, वरी मर्द औरत जो दुश्मन, औरत मर्द जी दुश्मन, शैतान इंसान जो दुश्मन, वरी नाग बि इंसान जो दुश्मन। अहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला फरमायो इहे सिलसिला पिया हलंदा जंहिंजे करे इंसान जे मथां आज़माइश पई ईंदी। फइम्मा यअतियन्नकुम मिन्नी हुदन, फरमाई पोइ असांजे तरफ़ खां जेके हिदायत मिली, फमन इत्तबअ हुदाय फला यदिल्लु वला यशक़ा, फरमाई जेको इंसान हिदायत ते हली पियो ऐं गुमराह न थियो ऐं बदबख्त न थियो, इन जे लाइ कामयाबी आहे। जंहिं मां क़ुरान इशारो करणु फरमायो, हिदायत उनखे मिलंदी जेको हिदायत जे तरफ़ ईंदो। हिदायत पंहिंजे पारां का सुठी कोन्हे जेका अम्मा जेका घोटे करे उन नंढे ॿार खे वात में वञी करे पीआरे। हिदायत जेको आहे अल्लाह पाक जो प्रोग्राम आहे, हे क़ुरान जो जेको आहे तबलीग आहे, ही अल्लाह तबारक व तआला जो आवाज़ आहे जेको पंहिंजी पंहिंजी जॻह ते आवाज़ पिया बुलंद थियनि था। हाणे जेसीं ताईं इंसान जे अंदरि पंहिंजे अंदरि जेसीं ताईं तलब ऐं कैफ़ियत पैदा कोन थींदी, को कंहिंखे जंग खां छिके कोन वठी ईंदो त हल फजर जी नमाज़ हली करे पढ़। इहो केतिरो बि इंसान को करे, केतिरो कंदो, को भाउ खे भाउ खे उथारे या पीउ पुट खे या पुट पीउ खे उथारे, केतिरो उथारींदो, वधि में वधि 2-3 ॾींहं पोइ थकिजी पवंदो नेठि। जेसीं ताईं इंसान खे पंहिंजे तरफ़ खां तलब न हूंदी ऐं इंसान खे शैतान धोखो ॾिनो, या दुनिया जे माल जे बारे में हर कंहिंखे तलब आहे, बग़ैर जेको आहे ऐलान जे, बग़ैर रड़ियुनि जे, बग़ैर कंहिं छिकण जे, हर को माण्हू पंहिंजी मज़दूरीअ ते, पंहिंजे दुकान ते, पंहिंजी ड्यूटीअ ते, पंहिंजी नौकरीअ ते वञे थो कोन थो वञे। या रोज़ाना गवर्नमेंट ऐलान कराईंदी आहे त उथो हलो नौकरीअ ते 8 बजे,
सब जेके पंहिंजे दुकान ते पंहिंजी नौकरी ते पंहिंजी मज़दूरी ते पंहिंजे कम ते पंहिंजी ड्यूटीअ ते वञी करे पहुचे थो छो उनखे ख़बर आहे इहा जेसिताईं तलब न रखंदुमि त पेट मुंहिंजो भरबो कीअं मुंहिंजे बचड़नि जो पेट कीअं भरबो। अहिड़े नमूने सां दीन जे लाइ बि हिदायत जे लाइ जेसिताईं तलब न हूंदी जेसिताईं उनखे यकीन न थींदो तेसिताईं क़ुर जेको आहे उनजो अमल ऐं नेक अमल सालिह ऐं ईमान जेको आहे उनजे अंदरि घर कोन कंदो। घर तरे कंदो जॾहिं मुस्लमान जेको आहे उनजी तलब जेको आहे पंहिंजे अंदरि जारी रखंदो। हा पोइ तलब जो ॾीओ ॿारे उन खां बाद में जॾहिं दीनदारनि सां अची करे जुड़ंदो अल्लाह जे घर में ईंदो क़ुर पढ़ंदो क़ुर ॿुधंदो क़ुर सिखंदो अहिड़े नमूने सां दीनदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदो पोइ ॾिसो त दीनदारनि सां सोबत जे करे अल्लाह तबारक व तआला उनखे जेको आहे ॾिसो त कीअं थो सिधे रस्ते ते हिदायत जे रस्ते ते हलणु फरमाए। इहा शइ मुमकिन ई कोन्हे तव्हां नमाज़ी सां दोस्ती रखो ऐं तव्हां नमाज़ी न त इहा शइ मुमकिन आहे सवारी कयो तव्हां कंहिं दीनदार सां दोस्ती रखो तव्हां जेको आहे बेती न थियो इहा शइ मुमकिन ई कोन्हे। तंहिंजे करे चवंदा आहिनि न त दोस्तीअ जो असर जेको आहे इंसान जी ज़िंदगी ते पवंदो आहे। तव्हां दोस्ती रखंदा कयो नेकनि सां पाड़े जे जेको आहे इलाइक़े जे इन लोफरनि सां ऐं बेनमाज़नि सां दोस्ती न रखंदा कयो वक़्त जे खणी कमकार हुन में पए थो पर दोस्ती हमेशह उथण वेहण मोहबत हुजे माण्हू जी नेक सां नमाज़ी सां सचे माण्हू सां जेके उन जूं सिफ़तूं चङियूं हूंदियूं उहे जेको आहिनि सिफ़तूं मुंहिंजे अंदरि मुंतक़िल थींदियूं। बाक़ी जेकॾहिं दोस्ती हूंदी चोर सां दाड़ेल सां ॾींहं राति गिला कंदो ॾींहं राति हिक ॿिए जूं जेके आहिनि वधंदो पंहिंजी वाखाण कंदो त पोइ जेको आहे हिन जे अंदरि बि ओड़ियूं सिफ़तूं पैदा थींदियूं। क़ुरान फरमाए त फमन इत्तबा हुदाया फरमाई त हिदायत उनखे मिलंदी जेको इन हिदायत जे तरफ़ ईंदो फला यज़िल्लु वला यशक़ा फरमाई त इहो न गुमराह थींदो न बदबख्त थींदो वमन अअरद अन ज़िक्री ऐं फरमाई त जंहिं असांजे इन ज़िक्र खां मुंहुं मोड़ियो ज़िक्र मां मुराद क़ुरान अल्लाह जो फरमान ऐं मस्जिदियूं अल्लाह जा घर अल्लाह जो ज़िक्र जंहिं शइ जे अंदरि चाहे तबलीग हुजे चाहे ज़िक्र हुजे चाहे नमाज़ हुजे चाहे अज़ान हुजे इहे जेके अमल आहिनि इहे सभु अमल जेके बि अल्लाह जी यादि ॾियारीनि था इहे ज़िक्र जे अंदरि शामिल आहिनि। अल्लाह अकबर थियो न मुस्लमान हाणे मुस्लमान अल्लाह अकबर ॿुधी करे वरी रिली पाए करे सुम्ही पियो इहो ईअं सम्झ त अल्लाह जे ज़िक्र खे पुठी ॾिनी हाणे रब बि धिको ॾींदुसि त उहो जेको आहे रिज़्क़ कमाइण जे बावजूद बि वतंदो बख़ीली जे अंदरि तबाही जे अंदरि जेको वतंदो लुड़ंदो जेकॾहिं इहो ईंदो अल्लाह जे तरफ़ पोइ अल्लाह तबारक व तआला जी रहमत उन जे तरफ़ मुतवजी थींदी। फरमाईंदा जंहिं मुंहिंजे ज़िक्र खां मुंहुं मोड़ियो फ़इन्न लहू मईशतन ज़नका फरमाईंदा उनजो गुज़रान जेको आहे तंग थी पवंदो ज़नका चइबो आहे तंग थियणु। रिवायत में अचे थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾींहुं इन क़ब्र जे अंदरि जॾहिं काफ़िर क़ब्र जे अंदरि पवंदो वञी करे त इहा क़ब्र जेका इन काफ़िर खे इन पासीरनि खां अची करे अहिड़ो तंग कंदी जो हिकु भिक बि भिक जे अंदरि अहिड़ी तरह मिलंदी जो हिकु पासीरी ॿी पासीरी जे अंदरि ईअं पीसी करे वेहिजी इहो अज़ाब क़यामत जे क़याम थियण दीन सां जारी रहंदो। दुनिया जे अंदरि बि ॼण त अमली तौर ते इहो अज़ाब काफ़िर सां नाफ़रमान सां जारी आहे। फरमाई त फ़इन्न लहू मईशतन ज़नका हुनजो गुज़रान तंग थी पवंदो वनहशुरुहु यौमल क़ियामति अअमा ऐं असां हुनखे उथारींदासीं क़यामत जे ॾींहुं अंधो करे क़ाल रब्बि लिम हशरतनी अअमा क़यामत जे ॾींहुं चवंदो आहे मुंहिंजा अल्लाह दुनिया ते त मां ॾिसंदो मूंखे अखियूं हूंदियूं नूर हूंदो मां ॾिसंदो हुयुमि हाणे आख़िरत जे अंदरि मूंखे अंधो करे छो उथारी। उलमा फरमाइनि था त इहो सवाल इन जे करे कंदो हो जो दुनिया जे अंदरि अल्लाह जी नाफ़रमानी करण जे बावजूद पंहिंजो पाण खे हक़ ते सम्झंदो हुयो तंहिंजे करे आख़िरत में चवंदो रब मां त वॾो जेको आहे हक़ वारो हुयुमि पर आख़िरत जे अंदरि मूंखे तबाह छो कई। जीअं तव्हां ॾिसो त बेनमाज़ी जेके बि इंसान दुनिया जे दफ़्तर ते रहनि था हिंदू हुजे वाणे हुजे काफ़िर हुजे पाण खे हक़ ते सम्झे था कोन थो सम्झे इहे पाण खे हक़ ते सम्झनि था इन जे करे आख़िरत जे अंदरि सवाल कंदा क़ाल रब्बि लिम हशरतनी अअमा ए मुंहिंजा अल्लाह मूंखे तो अंधो करे छो उथारियो वक़द कुन्तु बसीरा फरमाई दुनिया जे तख़्ते ते मां ॾिसंदो हुयुमि क़ाल कज़ालिक अततक आयातुना फरमाई इन जे करे अंधो करे उथारियो मां दुनिया जे तख़्ते ते असां जूं आयतूं आयूं फनसीतहा असां निशानियूं आयतूं मोकिलियूंसीं तो उन्हनि खे विसारे छॾियो वक़ज़ालिक यौम तुनसा तो दुनिया जे तख़्ते ते मां अल्लाह जे उन्हनि खे विसारियो अॼु क़यामत जे ॾींहुं अहिड़ो आलम जज़ा जो ॾींहुं आहे इन ॾींहं में मां अल्लाह तोखे विसारे छॾियुमि अंधो करे उथारियो मां वकदालिक नजज़ी मन असरफ वलम युमिन बिआयात रब्बि फरमाईंदा अहिड़ी तरह असां बदिलो ॾींदा आहियूं जेके नाफ़रमानी कंदा आहिनि ऐं असांजी आयतुनि जे मथां ईमान न रखंदा आहिनि वला अज़ाबुल आख़िरति अशद्दु व अबक़ा फरमाईंदा यादि रखो आख़िरत जो अज़ाब ॾाढो सख़्तु ऐं हमेशह रहंदड़ आहे हिकिड़ो सख़्तु अज़ाब जो हमेशह रहे त इन खां अलावा हिकिड़ो इंसान जेको दुनिया जे तख़्ते ते ख़ुदा न ख़ास्ता के तकलीफ़ में मुब्तला थिए बिलाख़िर इंसान जी उमेद इहा हूंदी आहे बिलाख़िर मरंदुसि त भला छुटी वेंदुसि उते त मौत ई कोन्हे हमेशह अज़ाब सड़ंदो जहन्नम में त हमेशह सड़ंदो मौत आई कोन्हे फरमाई त सख़्तु बि अज़ाब वरी हमेशह बि हूंदो
अफलम यहदी लहुम कम अहलकना क़बलहुम। फरमाई दुनिया वारन के कुरान दावत दी। फरमाई इंसान सोचो त सही तवा भी इन वक्त में कौम आयो अवा काग में भी नई जमीन जे दख्ते ते गोठन जा गोठा आबाद हुंदा हुया। फरमाई अफलम यहदी लहुम कम अहलकना। फरमाई तवा दिसो असा इन का अग में केतरनी गोठन के असा हलाक कयो से यमशून फी मसाकिनहिम ये भी पंजे जगह जे पंजे जमीन में ई इरादा जे तवा रहो था। सोचो तवा जो भी सुभाणे यो हाल थींदो जेको अगिन कौमन जो हाल थी वियो। इन फी ज़ालिका लायातिन लिउलिन्नुहा। फरमाई निशानियूं आहिनि इन क़ुरान जे हुक्मनि में उन्हनि जे लाइ जेके अकुलमंद आहिनि जेके सम्झ रखंदा उन्हनि सबक वधो अमल कयो। अल्लाह पाक उन्हनि खे कामयाब करण फरमायो। जिन सबक न वरितो त उन्हनि जो हाल क़ुरान बयान करण फरमायो। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह से क़ुरान खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।